बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अभी इस रहा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जी एम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि तबाहकारियुनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सभ खां वधीक समूरे मुल्क में हालात जेके आहिनि उहे साॻिया आहिनि। ॿोॾि जी सूरत हाल आहे, पर सभ खां वधीक जेको प्रोविंस आहे, सूबो आहे, उहो सिंध मुतासिर थियो आहे। तव्हां सां मौसमियात खाते जेके आहिनि कुझु अंग अखर रिलीज़ कया आहिनि, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां थी त मामूल तौर ते केतिरी बरसाति पवंदी आहे ऐं हिन बार ही जेकी गैर मामूली तौर ते बरसाति पई आहे, यानी हायर देन नॉर्मल जेकी पई आहे, मां उहो तव्हां सां शेयर कंदी हलां थी। त सिंध में नॉर्मली जेको आहे उहा 109.5 मिलीमीटर जी बरसाति पवंदी आहे, पर हिन भेरे त हायर देन नॉर्मल हुई। गैर मामूली तौर ते 252% जी जेको आहे वधीक बरसाति पई आहे, जेको तमामु वॾो नंबर आहे। बलोचिस्तान में नॉर्मली जेको आहे 50 मिलीमीटर जी बरसाति पवंदी आहे, पर 470% वधीक हिन भेरे बलोचिस्तान में बरसाति पई आहे। जॾहिं त GB में 50.3 मिलीमीटर बरसाति पई आहे। पंजाब में 350 यानी 350 मिलीमीटर जी बरसाति पई आहे, विच इज़ अगेन हायर देन नॉर्मल। ऐं KP में 31% वधीक यानी गैर मामूली तौर ते बरसाति पई आहे। जॾहिं त आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी ॻाल्हि कजे त उते 60% घटि बरसातूं पयूं आहिनि, मामूल खां घटि पयूं आहिनि 7%। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था। हिन वक़्तु जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त असांजो मुल्क पाकिस्तान इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहे। उहो मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेको आहे इमदाद वठे पियो। UAE बि जेको आहे वाइदो कयो आहे 20 जहाज़नि जो जेके इमदादी सामान सां भरियल हूंदा। उन खां अलावा तुर्कीअ जे हवाले सां जेको आहे तुर्की बि पंहिंजो जहाज़ सामान सां भरियल मोकिले छॾियो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असीं तबाहकारियुनि जी वधीक ॻाल्हि कयूं त सिम नालनि ते घारा जेकी आहिनि उन्हनि जो घारा लॻण जो सिलसिलो बि जेको आहे जारी आहे। सवें ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ हेठि अची चुका आहिनि। पर जेकॾहिं आउं प्रोग्राम जी शुरूआति में हिकु सुठी ख़बर मां सां शेयर कंदी हलां त जेको आहे तमामु वॾो ख़दशो हुयो सिंधु दरिया में इंतिहाई वॾे दर्जे जी ॿोॾि जो। सो उहो ख़तरो जेको आहे ख़तरो टरी वियो आहे। ख़तरो त टरी वियो आहे, पर जेको पाणीअ में चाढ़ आहे उहो असांखे हिन वक़्तु ताईं में नज़र अचे पियो। पर बहरहाल जेतिरो हाई फ्लड जो ख़दशो हुयो, जेतिरो अलर्ट हुयो जारी त ख़ैर न कयो वियो, पर बहरहाल इन शइ जो ख़दशो त हुयो, सो उहो थोरो घटिजी वियो आहे। सो आबपाशी खाते मूजिबि सिंधु दरिया में वधि पाणी वहकिरो जेको आहे उहा 6 लख क्यूसिक्स ताईं थी सघे थो। सो सिंधु दरिया में चश्मा, तौंसा, गुड्डू बैराज ऐं सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, पर अगेन जेको वॾे दर्जे जो ख़दशो हुयो उहो थोरो टरी वियो आहे। गुड्डू बैराज वटि वहकिरा 5,944 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि, जॾहिं त सखर बैराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं वहकिरो 5,30,750 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहकिरो 3,38,000 क्यूसिक रिकॉर्ड थियो आहे। सो बहरहाल हिकु तरफ़ इहो आहे, ॿियो पाणी निकाल करण जो बि तमामु वॾो मसइलो आहे। सो हलूं था जमाली साहब जी एनालिसिस जी तरफ़ त हू असांखे छा ॿुधाइनि पिया। जमाली साहब, इमदादुनि जो सिलसिलो जारी आहे, मुल्क इन्हनि सरगर्मियुनि में मसरूफ़ आहे। ऐं जेको आहे गुज़िरियल हफ़्ते तव्हांखे नज़र आयो हूंदो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सिंध जे लाइ जेको आहे 15 अरबनि जो ऐलान करे वियो आहे। सो काफ़ी पैसा अचनि पिया, पर अगेन सामान जेको आहे तमामु घटि नंबर में पहुचे ज़रूरु थो, पर तमामु छो त बारिश एॾे वॾे दर्जे जी पई आहे त पहुचे जेको आहे तमामु घटि आबादी ताईं सघे थो, या जेके माण्हू ज़ाहिर थियनि था, जेके जिते कैंप्स लॻल आहिनि उन्हनि ताईं थोरो घणो पहुचे पियो। ऐं काफ़ी इन बीमारियुनि बि जमाली साहब मुंहुं कढी छॾियो आहे। सो पहिरियों इन इमदादी सरगर्मियुनि ते तव्हां पंहिंजो तजियो पेश कजो त इहा दुरुस्त ॻाल्हि आहे, वाक़ई में पाकिस्तान जेको आहे एतिरी ख़तरनाक सूरत हाल में त नज़र अची रहियो आहे, पर इमदादी सरगर्मियूं में जेकी असांजी हुकूमत मसरूफ़ अचे पई, दुरुस्त ॻाल्हि आहे, वाक़ई में हीअ नीड ऑफ द टाइम आहे। ॾिसो, हाणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जॾहिं दौरो कयो त हुन इहो चयो त मां पंहिंजी तारीख़ में इन क़िस्म जी तबाही पहिरियों दफ़ो ॾिठी आहे। यानी 80 जी दहाई खां उहे सियासत में आहिनि। आख़िरी दफ़ो 94 में 80 जी दहाई खां जॾहिं उहे सियासत में आहिनि त ज़ाहिर आहे असांखां वधीक हुननि लाहा चाढ़ा ॾिठा आहिनि, हुकूमतनि में रहिया आहिनि। ऐं बहैसियत वज़ीर आज़म पाकिस्तान हुन इन ॻाल्हि जो इज़हार कयो त एॾी वॾी तबाही मूं पहिरियों दफ़ो ॾिठी आहे। हाणे इन में का शक जी गुंजाइश न आहे, छो जो ज़ाहिर आहे उन्हनि वटि वसाइल हुया, हेलीकॉप्टरनि सां उन्हनि चइनी सूबनि जा दौरा बि कया आहिनि, उतां जा वॾा वज़ीर उन्हनि सां गॾु हुया, ऐं जेकी इंतिज़ामिया उन्हनि खे ब्रीफिंग ॾिनी आहे, मां सम्झां थो त ज़ाहिर आहे असांजे इंफॉर्मेशन खां कई गुना वधीक हुननि वटि ऑथेंटिकेट रिपोर्ट हुई, जंहिंजी बुनियाद ते हुननि इहो चयो त एॾी वॾी तबाही न ॾिठी आहे।
हाणे अचूं रिलीफ जे कमनि ते त ॾिसो इहो जेको रिलीफ हूंदो आहे न इहो उठ जे मुंहं में ज़ीरो जे बराबरि हूंदो आहे। मां पहिरियों बि असांखे तव्हांखे यादि हूंदो त पोएं हफ़्ते इहो प्रोग्राम कयोसीं त जॾहिं एॾी वॾी तबाही अची वञे त पोइ कंहिं बि हुकूमत जे वस में न हूंदो आहे त एॾी जल्दी सभिनी खे रेस्क्यू करे सघे या रिलीफ प्रोवाइड करे सघे। छो जो सभ खां पहिरियों जेको टारगेट हूंदो आहे उहो रेस्क्यू करणो आहे त जीअं जेके इंसान आहिनि उन्हनि जी जान खे तहफ़ुज़ फ़राहम करे सघिजे। ज़ाहिर आहे सेकेंड प्रायोरिटी वरी माल मवेशी जी थी अची वञे, वरी थर्ड प्रायोरिटी त उहा ई आहे त उन्हनि खे रिलीफ जेको आहे उन जॻहनि ते पहुचाइजे। त मां सम्झां थो त जेतिरा बि सिंध हुकूमत जा वसीला हुआ, सूबे सिंध जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हुन पंहिंजा वसीला भरपूर तरीक़े सां इस्तेमालु कया ऐं तव्हांजे साम्हूं आहे त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म सां गॾु सॼी तक़रीबन सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा उन्हनि दौरा कया, सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं जेतिरी बि इमदाद उन्हनि जी कैपेसिटी जे मुताबिक़ हुई उहा उन्हनि कोशिशि कई त उन्हनि खे प्रोवाइड कजे। तमामु MPs MNAs खे वज़ीरनि खे हिदायत हुई त उहे पंहिंजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स में हुजनि ऐं इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वठनि। पर ॾिसो जेतिरी वॾी तबाही आहे यकीनन शिकायतूं तमामु घणियूं पियूं अचनि, माण्हू दाऊं करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो दाऊं जाइज़ आहिनि त उहे परेशान आहिनि। ज़ाहिर आहे परेशान आहिनि त हुकूमत खे ॾिसंदो आहे न। बीमारियूं त थींदियूं छो जो हे जेकी हाणे हीअ अञा त कुझु बि कान्हे, इन जा जेके रिपरकशन्स आहिनि उहे ज़ाहिर आहे थोरे अरसे खां पोइ नज़र अचणु शुरू थींदा आहिनि। हींअर त अञा तेज़ी आहे न, जे चवंदा न जॾहिं कंहिंखे धकु लॻंदो आहे त उहो गरम हूंदो आहे, उनजे सूर जी ख़बर न पवंदी आहे, पर जॾहिं उहो थधो थींदो आहे त उनखां वधीक उनखे अहसासु थींदो आहे त हीअ धक में तकलीफ़ घणी आहे। अहिड़े तरीक़े सां हीउ जेको नुक़सानु थियो आहे इन जा हिकु त सही अंग अखर हिन वक़्तु अची नथा सघनि, नामुमकिन आहे। हर को पंहिंजी पंहिंजी अॻकथी करे रहियो आहे, पंहिंजा पंहिंजा अंदाज़ा लॻाए रहियो आहे, पर इन जा जेके सही अंग अखर हूंदा जॾहिं हीअ शइ नॉर्मलाइज़ थींदी, छो जो हींअर ॻोठनि में शहरनि में 4-4 5-5 फुट पाणी ऑलरेडी बीठल आहे त तव्हां कहिड़े तरीक़े सां मुनासिबु अंग अखर ॾेई सघो था। त हीअ त अञा जेकी तबाही हली रही आहे न, अञा त इहा तबाही जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं इहा तबाही जो सिलसिलो रुकबो उनखां पोइ हाणे मसइलो ईंदो त जेको शहरनि में या ॻोठनि में जेको पाणी आहे त उनखे कीअं निकाल कजे त जीअं माण्हू वरी रिहेबिलिट थियनि पंहिंजी जॻह ते। त हाणे ज़ाहिर आहे इहो सभु टाइम वारो कमु आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु इहो ई आहे त पाणी ही काॾे कनि था, घारा बि हणनि था, वरी उन सबबु घर जेके आहिनि या ॻोठ जेके आहिनि उहे ॿुॾी वञनि था उन नतीजे में। इन हवाले सां को प्लान मैकेनिज़म न आहे? बदकिस्मती त इहा ई हुई त असांजे हुकूमतुनि जी नाक़िस हिकमत अमलिन सां या ताक़तवर धुरिन जे ताक़त जे सबबु ख़ासि तौर ते कच्चे जे इलाइक़नि में जेके पाणी जा कुदरती आबी गाह हुया उन्हनि खे बंदि कयो वियो न। उते न सिर्फ़ु फसलूं पोखियूं वयूं बल्कि उते वॾे अंग सां आबादकारी बि कराई वई। हाणे ॾिसो जॾहिं कुदरत जो ठहियल निज़ाम खे तव्हां डिस्टर्ब कंदा त ज़ाहिर आहे उन जा रिपरकशन वरी पोइ शहरी इलाइक़नि में या ॻोठनि ताईं वधंदा न। इहा त हाणे ऑटोमेटिक आहे त आबी गुज़रगाहूं ईअं ई तव्हां कराची जो जॾहिं असां मिसाल खणंदा आहियूं त ईअं ई खणंदा आहियूं त आबी गुज़रगाहुनि ते बिल्डिंगूं ठही वयूं, कोर्ट्स ठही वयूं या सरकारी इदारा या निजी बिल्डिंग्स ठही वयूं या इंक्रोचमेंट जेकी बि आहे थी वई। ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हां आबी गुज़रगाहूं बंदि कंदा कंहिं बि जॻह ते त ऐं जॾहिं वरी ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जी, हाणे ॾिसो मां इनखे आफ़त नथो सम्झां, अलाह जे तरफ़ां हिकिड़ो इहो निज़ाम आहे माण्हू उन्हनि जो पंहिंजो उहो आहे मौक़ुफ़ आहे। बारिशूं जेके आहिनि उहे तव्हांखे फैसिलिटेट बि दॿाऊं घणियूं कंदियूं आहिनि जेकॾहिं तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर सुठो हुजे हा त। हाणे बदकिस्मती इहा ई आहे त 1947 खां पोइ मुख़्तलिफ़ अदवार में ज़ाहिर आहे हिते अमरियतूं बि रहियूं, जमहूरी हुकूमतूं बि रहियूं, पर कंहिंजे बि दौर में इंफ्रास्ट्रक्चर खे प्रॉपर करण लाइ तवजह न ॾिनी वई। हाणे हे उहे अञा ताईं उहे इंफ्रास्ट्रक्चर हली रहिया आहिनि जेके अंग्रेज़नि जे दौर जा आहिनि ऐं उहे उन वक़्त में यानी 100 साल अॻु में ई उहे एॾा मज़बूत हुया जो हुननि इन क़िस्म जा इंफ्रास्ट्रक्चर ठाहिया। ॾिसो पाकिस्तान त मां सम्झां थो न एशिया जो सभ खां वॾो आपाशी जो निज़ाम ॾींदड़ खितो हुयो। रेलवे जो निज़ाम जेको आहे असां वटि तमामु दुनिया जो तमामु बेस्ट निज़ाम हूंदो हुयो। अहिड़े तरीक़े सां ॿियूं बि अलाह साईं पाकिस्तान में काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर ॾिना, पर बदकिस्मतियुनि सां उहे असांजी हुकूमत न ठाहिया ऐं अंग्रेज़ जॾहिं हिते आबाद हुया या हिते क़ाबिज़ हुया त उन्हनि उहे इंफ्रास्ट्रक्चर्स काफ़ी हद ताईं बहितर कया। उनखां पोइ जेकॾहिं असां जाइज़ो वठूं था त असांजी कंहिं बि हुकूमत जी तवजह एक्चुअल इंफ्रास्ट्रक्चर ते रही कान्हे।
यकीनन मुख़्तलिफ़ हुकूमतनि में तव्हां उहे वटि वज़ीर मुख़्तलिफ़ उन्हनि सां जुड़ियल माण्हू बि जमाली साहिब असांखे तॾहिं नज़र ईंदा आहिनि जॾहिं अहिड़े क़िस्म जी आफ़त या अहिड़े क़िस्म जी का तबाहकारी मची वेंदी आहे पोइ नज़र ईंदा आहिनि असांखे। ॾिसो इहा बदकिस्मती आहे न, त हिकिड़ो तरीक़ेकार हुजणु घुरिजे, हिकिड़ो सिस्टम हुजणु घुरिजे त जेकी बि हुकूमत अचे उनजो फोकस ॾिसो असां वटि जॾहिं असां चवंदा आहियूं त पाकिस्तान में हर क़िस्म जी नेमत मौजूदु आहे, अलाह जे तरफ़ां ॾिनल हर क़िस्म जा वसीला आहिनि। हाणे हिन निज़ाम में जेकॾहिं असां हिन पाणी खे स्टोरेज करे सघूं हा, इन जी कुदरती गुज़रगाहूं जेके उहे बंदि न कयूं हा त शायदि एॾो वॾो नुक़सानु न थिए हा न। या वरी शहरी जेके इलाइक़ा आहिनि, पंहिंजे ॿाराड़ी वारी साइड खां जेके शहरी इलाइक़ा आहिनि, उन्हनि में जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर बहितर अंदाज़ में मेंटेन थियल हुजे हा त पोइ इहा तबाही न थिए हा, पोइ इहो पाणी असांखे फ़ाइदो ॾिए हा। पोइ इहो पाणी असांजी जेकॾहिं इन जे ज़ख़ीरे जो को मुनासिबु बंदोबस्तु असां कयल हुजे हा ऐं नंढा नंढा डेम हर ज़िलनि में ठहियल हुजनि हा त इन पाणी खे असां ज़ख़ीरो करे वरी फ्यूचर में इस्तेमालु करे सघूं हा, त इहा त पोइ रहमत बणिजी वञे हा। पोइ असां उन वक़्तु इहो चवंदा त इहा अलाह जी वॾी रहमत आहे न। त इन करे इहा बारिश जेको आहे, जेकॾहिं असांजी पंहिंजी बैड गवर्नेंस, पंहिंजी कोताहिनि ऐं पंहिंजी गफ़लत जे करे जेकॾहिं तबाहियूं थियूं आहिनि त असांखे हरूभरू इहो न चवणु घुरिजे त इहो को अलाह साईं जो ख़ुदा न ख़ास्ता इहा आफ़त हुई। असां ॾिसो न आफ़त बिल्कुलु जॾहिं अलाह साईं ज़ाहिर आहे मख़लूक कुझु अहिड़ा कमु कंदी आहे ऐं उनजो खे जलाल ईंदो आहे त पर उहा आफ़त इन तरीक़े जी न हूंदी आहे, उन में त इंसाननि खे ख़बर न पवंदी आहे पोइ केॾांहुं विया। ऐं तारीख़ी इस्लामी तारीख़ तव्हांजे साम्हूं आहे त पोइ उन में जेको आहे ज़मीनूं उल्टियूं थी वेंदियूं आहिनि, माण्हू जेको आहे उहो सफ़ाई हस्ती खां मिटी वेंदा आहिनि। ऐं हिन में जेको आहे हीउ जेको नॉर्मल बारिश जो सीज़न हुयो ऐं अॻु कथियूं थी चुकियूं हुयूं त हिन दफ़े थोरी बारिशूं वधीक थींदियूं, पर निज़ाम खे बहितर करण जे बजाए असां रूबरू कंहिं ते पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कंदा आहियूं त ॾिसो ठीकु आहे, हाणे हीअ तबाही थी आहे, ज़ाहिर आहे सभ खां पहिरियों तव्हांखे लॻे पियो त सिंध हुकूमत इन वाले सां सीरियस आहे, पाणी निकाल किथे करिणो आहे, अव्हांखे इन वाले सां कंफ्यूज़ नज़र न पई अचे त छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, या उहे कंहिं इंतज़ार में वेठा आहिनि? न ॾिसो जॾहिं इन क़िस्म जी सिचुएशन क्रिएट थी वञे न त पोइ त कहिड़ी बि हुकूमत हुजे ज़ाहिर आहे एॾी जल्दी उहो कमु नथी करे सघे। सही ॻाल्हि आहे। बहरहाल मौजूदा हुकूमत जी जेकी सुठी ॻाल्हि असांखे नज़र आई त तव्हांखे सॼी सिंध हुकूमत ग्राउंड ते त नज़र आई न। जेकॾहिं तव्हां हिन जी मिसाल पंजाब या केपी सां ॾियो त उहे तव्हांखे हुकूमतूं ग्राउंड ते नज़र न पियो अचे न। त हाणे हुकूमत जे उहिदेदारनि जे ग्राउंड ते मौजूदगी सां इहो फ़ाइदो थींदो आहे त जिते बि ख़ामियूं कोताहियूं ऐं या निशानदाहियूं थींदियूं आहिनि उन ते घटि में घटि थोरी जल्दी एक्शन्स थी वेंदा आहिनि। त हिन दफ़े मां सम्झां थो त बहितर कमु जेको सिंध गवर्नमेंट जो नज़र जेको इहो आयो त ग्राउंड ते मौजूदु हुया ऐं इमीडिएट क्विक रिस्पॉन्स जेको बि ॾिसो एतिरा जॾहिं हर ज़िले हर ॻोठ में जॾहिं रखे, हाणे हिकिड़ी जेको डेटा तव्हां ॾिठो हूंदो त 40 लख खां वधीक त घर रुॻो मुतासिर थिया आहिनि। बिल्कुलु। हाणे जॾहिं 40 लख खां वधीक घर मुतासिर थियनि त ज़ाहिर आहे हुकूमत कहिड़ी बि हुजे उनजी कैपेसिटी कान्हे जो उहो फ़ौरन रिलीफ ॾेई सघे। हाणे माण्हुनि खे सभ खां अॻु में रिलीफ इहो मिलंदो आहे त उन्हनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ते मुंतक़िल करे उनखे मानी जेको आहे उहो पहुचाए त जीअं हू बुख सां न मरनि या गंदे पाणी जे करे हलाकतूं न थियनि। काफ़ी वीडियोज़ अहिड़ियूं साम्हूं अचनि पियूं जीअं मुख़्तियार कार ऑफिसिस आहिनि, उते जेको सामान आहे उहो तमामु अंदरि बंदि कमरनि में पियो आहे, उहो विरहायो न पियो वञे। त अहिड़े क़िस्म जी बि त सूरत-हाल आहे। मौक़ा परस्त माण्हू जेके आहिनि उहे जेके मौक़ा परस्त ऑफिसर्स हूंदा आहिनि या इन्हनि खे को अलाह जो ख़ौफ़ न आहे न, जेकॾहिं इहे हरकतूं करे रहिया आहिनि त चवंदा आहिनि त इंसान खे शायदि मरणो न आहे, इन्हनि खे इहो अहसासु कान्हे त क़बर में त ज़ाहिर आहे कंहिंजो बि खीसो कान्हे, को बि गॾु खणी त न वेंदो कफ़न में जेको आहे विझी करे। मसइलो इहो आहे न त मौत जो ख़ौफ़ माण्हुनि मां निकिरंदो पियो वञे ऐं बेहसी बेचारगी ऐं एतिरो सख़्तु दिलि थी विया आहिनि जो इन मौक़े ते जॾहिं माण्हू परेशान हुजनि ऐं माण्हू पंहिंजे ॿारनि खे ॾिसो पंहिंजे सामान खे कहिड़े तरीक़े सां जेके असां फुटेज ॾिसी रहिया आहियूं त चवंदा आहिनि न त उहो वस न पियो हले त इंसानु छा थो करे सघे। बिल्कुलु। हाणे उन सिचुएशन में जेकॾहिं कंहिं जॻह ते का इंतिज़ामिया इन क़िस्म जी हरकत करे उहा बि ज़ाहिर असां फुटेजिस ज़रिए ॾिठी आहे या इन जा बैकग्राउंड छा आहिनि अञा असां वटि सही इंफॉर्मेशन त न आहे, पर इमीडिएट इहो सामान मुतासिरीन में विराइणु खपे। हा, इन में डिले न थिए, छो जो इन डिले करण सां नुक़सान वधीक थींदा आहिनि। हाणे सभ खां पहिरियों इहो त माण्हुनि खे तव्हां महफ़ूज़ मुक़ाम ते मुंतक़िल कयो ऐं उनजे मुनासिब खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो। पहिरियों त ॾिसो इहो आहे पहिरियों सब्जेक्ट।
पोइ बाद में ईंदो त हाणे छो जो जेसि ताणी इहो पाणी सॼो निकिरंदो कान जेको बि शहरी इलाइक़नि में आहे या ॿाराणियुनि में आहे त ज़ाहिर आहे तव्हां माण्हुनि खे रिहेबिलिट नथा करे सघो जॾहिं इहो पाणी ज़ाहिर आहे निकिरण में टाइम लॻंदो सेफ प्लेस ते मुंतकिल करणु खपे। जमाली साहब जेको आहे इंसेक्ट बाइट्स पे वधी विया आहिनि या जेकॾहिं असीं स्नैक्स जी ॻाल्हि कयूं नांगनि जी ॻाल्हि कयूं त नांग बि जेके आहिनि उहे ॾंग हणनि पिया माण्हुनि खे उन सां जेको आहे उन जे नतीजे में माण्हुनि जो जी फौतकियूं बि थी वञनि पियूं ॿारड़ा जेके आहिनि उहे बि फौत थी वञनि पिया इन हवाले सां। ॿियो गैस्ट्रो जूं हाणे एतिरियूं बीमारियूं निकितियूं आहिनि त जेको आहे इन हवाले सां बि सुठा क़दम इन्हनि खे खणणु खपनि। उन ॾींहुं त डीजी हैदर सां गॾु हुया उहे ॾाढो सुठो ॻाल्हियूं कनि पिया त मस्किटो टेंट्स आहिनि सभु कुझु मौजूदु आहे पर फ्री मेडिकल कैंप्स त पर हींअर जेके आहिनि मां चवंदो न हींअर लॻल बि हूंदा लॻंदा बि हूंदा छो जो हुकूमत बि ज़ाहिर आहे पंहिंजी डेटा शेयर करे लॻी रही आहे पर जेतिरी वॾी तबाही थी आहे सिंध हुकूमत वटि त के वसाइल ई कान आहिनि पर जेकॾहिं का ताक़तवर बि हुकूमत हुजे जंहिं वटि वसीला बि घणा हुजनि त ईअं मुमकिन न आहे त तव्हां करोड़ ॾेढ करोड़ माण्हुनि खे इमीडिएट रिलीफ ॾेई सघो। कंहिंजे बि हथ में न आहे इहो सिचुएशन वर्स्ट आहे वध खां वधि जेके करे सघनि था मुख़्तलिफ़ ज़िलनि में इहा वॾी बदकिस्मती आहे त जेके असांजा डॉक्टर साहिबान आहिनि चवंदा न भाड़ा पेशो एतिरो इनखे डॉक्टर खे ऐं टीचर खे त माउ बाप जे बराबरि जो दर्जो ॾिनो वियो आहे। बदकिस्मती सां जेके असांजा डॉक्टर या पैरामेडिकल जो जेको अमलो आहे उहे ॿाराणियुनि या हिते नौकरियूं न करणु चाहींदा आहिनि। ईअं न त हज़ारनि जी तादाद में जेको आहे डॉक्टर्स मौजूदु आहिनि सभु कुझु आहे उन्हनि जी इनरोलमेंट बि आहे बदकिस्मती सां उन इलाइक़नि में हर माण्हू वञण खां अवॉइड कंदो आहे छो जो हर माण्हू इहो चवंदो आहे त बुनियादी फैसिलिटी कान्हे उन्हनि जा जेके फैमिलियूं पंहिंजूं कीअं वठी वञनि उते रहण जो मुनासिब बंदोबस्तु न आहे उते यूटिलिटी न आहे उते एजुकेशन न आहे। 70 साल थी विया आहिनि ऐं सिंध जे बारे में जेकॾहिं असां ख़ासि ॻाल्हि कयूं त ॾिसो सिंध त मां सम्झां थो तमामु मज़बूत हिकिड़ो सूबो जॾहिं हिंद ऐं सिंध गॾु हुआ त हिते त ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर तमामु घणो मज़बूत हुयो यानी उन मज़बूत इंफ्रास्ट्रक्चर जी बि असां संभाल न रही सघियासीं न। 1947 खां पोइ अॼु ताईं जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त जेको सभ खां माली तौर ते मज़बूत सूबो जेको एग्रीकल्चर जे हवाले सां मज़बूत सूबो जेको मिनरल्स जे हवाले सां मालामाल सूबो जेको इरीगेशन जे हवाले सां ज़बरदस्त मां सम्झां थो नेटवर्किंग वारो सूबो जेको हर क़िस्म जी फसल ॾियण वारो सूबो ऐं तव्हांजे मुल्क खे तरक़ी सभ खां वधीक जेकॾहिं मिली आहे त हिन सिंध सूबे जे वसीलनि जी बुनियाद ते मिली आहे न। हाणे जंहिं सिंध सूबे जा एतिरा वसीला हुया उन वसीलनि वारे सूबे में इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ केतिरो कमु कयो वियो। हाणे असांजो जेको इहो इंफ्रास्ट्रक्चर जेको मां चवां पियो त अंग्रेज़नि जे दौर खां हली रहियो आहे अञा बि तव्हां भले चाहे गुडू जी मिसाल खणो सखर बैराज जी मिसाल खणो या ॿियनि जेके असांजा उहे आहिनि त उहो उन खां पोइ असां उन में बहितरी कहिड़ी कई आहे। हाणे उन खां पोइ असांजी जेकी वरी रेलवे जो जेको निज़ाम हुयो कंहिं ज़माने में ॾिसो त केॾियूं मालगाॾियूं हलंदियूं हुयूं ऐं उहे सामान जेको आहे जेको हैवी सामान जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो उन मालगाॾियुनि जे ज़रिए वेंदो त तव्हांजा रोड घटि डैमेज थींदा पर मुख़्तलिफ़ ट्रांसपोर्ट जी फील्ड में जेके माफ़ियाज़ आहियूं उन्हनि रेलगाॾियुनि जे सॼे सिस्टम खे जैम कराए ऐं रोडनि ते उहो दबाव विझणु शुरू करे छॾियो न त असां वटि हर क़िस्म जी माफ़िया हर दौर में पंहिंजा पंहिंजा फ़ाइदा हासिलु कया आहिनि। अच्छा जमाली साहब बोर्ड जे हुन में नतीजे में जेको आहे बरसाति सबबु जेके तबाहकारियूं थियूं आहिनि असीं ॾिसूं पिया त जेको आहे ॿाहिराड़ी वारो तबिको हुजे या असीं कुझु शहरनि जी बि ॻाल्हि कयूं त माण्हुनि जेको आहे लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। काफ़ी माण्हू जिन जा जिते कराची में अहिड़नि जॻहनि ते रिश्तेदार रहनि था त हू उन तरफ़ कराची तरफ़ अचनि पिया। सो इन ई सिचुएशन ऑलरेडी ॾाढी ख़राबु लॻी पई आहे। इन मौक़े ते जेको आहे PSP जे सरबराह जो चेयरमैन जो हिकु बयानु साम्हूं अचे थो त हू चवनि पिया त जेके सिंधी हिते अचनि पिया लॾ पलाण करे उन्हनि में का जेको आहे उहो गैर क़ानूनी तरीक़े सां अचनि पिया या हू हुते कब्ज़ो करण जे लाइ अचनि पिया। सो उन्हनि जे इन बयानु जेको आहे कावड़ थोरी पखेड़े छॾी आहे सिंधी अवाम में। अवां जो छा मौक़िफ़ आहे? ॾिसो इहो इंतिहाई अफ़सोसनाक बयानु आहे। इन सिचुएशन में हुननि खे इहा ॻाल्हि करणु मां चवां थो अफ़सोसनाक बयानु आहे ऐं क़ाबिल मज़मत बि आहे। सिंध उहा जंहिंमें लखे अफ़गानी जेको आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते आयल आहिनि ऐं सालनि खां उहे वापसि वञण लाइ तयारु न आहिनि। लखे हिते बंगाली आयल आहिनि जेके इलीगल आहिनि ऐं लखे हिते बर्मी आहिनि जेके इलीगल आहिनि ऐं जंहिंजे करे मां सम्झां थो त कराची शहर में क्राइम बि तमामु घणो आहे। हाणे उन्हनि खे त तव्हां निकाली ॾेई कान सघिया अॼु ताईं ऐं उहे सिंधी जिन 20 लख जेके खां वधीक उन ज़माने में जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं हिते मूव कयूं त इहे सिंधियुनि उनखे पंहिंजूं ज़मीनूं ॾिनियूं
उन्हनि खे खाद्य खुराक जो सॼो सामान ॾिनो, उन्हनि जे लाइ घर अजनि जो बंदोबस्तु कयो, ऐं उहे जेकॾहिं हाणे मुसीबत में आहिनि त तव्हां हिन क़िस्म जी लैंग्वेज इस्तेमालु कयो त भई पर हीअ त मौक़ो ई न हुयो न जमाली साहब ते अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए। असांजा जेकॾहिं त मुतासिरनि ख़ानदाननि जी ॻाल्हि कई वञे मुतासिर उन्हनि खे थिया वेलकम कयो वञे ऐं उहे जेके जॻहूं अचनि बि ॾिनियूं था, वञनि। ॾिसो कराची कंहिंजे को पीउ जी जागीर त कान्हे न, कराची सिंध जो हिकिड़ो कैपिटल आहे न, त सिंध जो हिसो आहे। त जेकॾहिं सिंधी माण्हू हींअर परेशान आहिनि, तव्हां पाण सम्झो था त काफ़ी असांजा सिंधी जिन खे असां पाण रिक्वेस्ट कंदा हुआसीं त बाबा तव्हां अचो कराची, हिते सुठियूं बुनियादी फैसिलिटीज़ आहिनि, ऐं हिते जेके आहिनि उहे वीचारा न ईंदा ऐं पंहिंजी ज़मीनुनि ते पंहिंजे ॻोठनि में पंहिंजी बग़ैर बुनियादी फैसिलिटीज़ जे पंहिंजनि इलाइक़नि में रहंदा। पर हाणे ही मुसीबत जो मौक़ो आहे त मुस्तफ़ा कमाल साहब खे खपे त पहिरियों हिकिड़ी तहरीक हलाइनि त जेके कराची में अफ़गानी आहिनि, बंगाली आहिनि, बर्मी आहिनि, बिहारी आहिनि, इन्हनि सभिनी खे तव्हां ज़रा निकाली ॾियनि पंहिंजनि मुल्कनि में। उनखां पोइ सिंधियुनि जे बारे में हिन क़िस्म जो जुमिलो ॻाल्हाइनि। मां त पंहिंजे चैनल जे तवसुस सां सॼी सिंध जी आवाम जिते मुतासिर आहे, कराची असांजो आहे ऐं हू कराची जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते अचनि, जेके रिलीफ थी सघंदा ज़रूरु उन्हनि खे ॾींदासीं। हिन मुसीबत जे मौक़े में जेतिरी मदद थी सघंदी बिल्कुलु कंदासीं, चाहे उहा लीगल मदद हुजे, माली मदद हुजे या कंहिं क़िस्म जी बि हुजे, जेतिरो बि असांजो वस पहुचंदो। ऐं असां हुकूमत खे बि ईअं कान छॾे ॾींदासीं जो हुकूमत उन्हनि खे फैसिलिटेट न करे, हुकूमत ते बि असां दबाव विझंदासीं। ऐं हुकूमत जी इहा ज़िम्मेदारी आहे त हू जेके माण्हू मुतासिर थी वीचारा हींअर मुसीबत में अचनि था, उन्हनि खे बुनियादी फैसिलिटियूं प्रोवाइड करे। छो जो हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हिन आफ़त जंहिंखे उहे आफ़त चई रहिया आहिनि, मां त डायरेक्टली पाण हिनखे आफ़त नथो सम्झी रहियो आहियां, पर हुकूमत जे बक़ौल त जेकॾहिं हीअ वॾी आफ़त उन्हनि ते आई आहे त उन आफ़त में पंहिंजे अवाम जी हौसला अफ़ज़ाई, पंहिंजे अवाम खे रिलीफ ॾियणु, पंहिंजे अवाम जी मदद करणु, इहो हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। कराची जूं हूअं ही सभिनी ते छा अफ़गानी ते असां ठीको खयो आहे, अफ़गानियुनि जो लखे अफ़गानी ते अची वञनि ऐं सॼी सुपर हाईवे खां वठी सॼी नादरन बाईपास खां वठी सॼी मलीर जे केमाड़ी जे इलाइक़नि में तव्हां ॾिसो त इहे सभु इलीगल अफ़गानी आहिनि, सभु इलीगल बिहारी आहिनि, सभु इलीगल बंगाली आहिनि। अञा बि नथा चऊं त असां कंहिं तासुब जी ॻाल्हि कयूं या असां ख़ुदा न ख़ास्ता लिसानियत जी ॻाल्हि कयूं। असां चऊं था त हिन मौक़े ते जॾहिं हींअर सिंध जो अवाम तमामु घणो ॾुतड़िजी पियो आहे, मजबूरी में आहे, मुसीबत में आहे, त तव्हां उनजे ज़ख़्मनि ते मरहम रखण जे बजाए लूणु बुरकियो त इहो हिकिड़ी मुनासिबु ॻाल्हि कान्हे। ऐं मुस्तफ़ा कमाल साहब खे घुरिजे त हू वॾेपन जो मुज़ाहिरो करे ऐं पाण जा अल्फाज़ पाण वापसि वठे। इहो उनजे लाइ मुंहिंजे ख़्याल मां सम्झां थो त उनजे सियासत लाइ बि बहितरु हूंदो, छो जो असां हमेशह हर क़िस्म जी ऐं सिंधी मां सम्झां थो हिन ख़िते जी वाहिद क़ौम आहे जंहिं बिला तफ़रीक़ सभिनी जी ख़िदमत कई आहे। तव्हां हिन कराची में ॾिसो, तव्हांखे पंजाबी मिलंदा, तव्हांखे पठान मिलंदा, तव्हांखे इहे जेके इलीगल्स इन्हनि खां अलावा जेकॾहिं असां क़ौमियतुनि जी ॻाल्हि कयूं त कश्मीरी मिलंदा, गिलगिती मिलंदा, बिल्तिस्तान जा माण्हू मिलंदा। असां त कॾहिं सिंध जे अवाम त कॾहिं हिन क़ौमियत लिसानियत ते तवजो ई न ॾिनी आहे। ऐं तव्हां सिंध जे अवाम खे बि ॾिसो त जंहिं सिंध जे अंदरि बि लिसानियत जी ॻाल्हि कई आहे त कॾहिं सिंध जे अवाम वरी उन्हनि खे वोट कान ॾिनो आहे। त हाणे सिंधी जेके आहिनि उहे इंतिहाई फ़राख़ दिल आहिनि, महिमान नवाज़ आहिनि। उन्हनि जे हवाले सां जेको अॼु जी सूरत हाल क्रिएट थी आहे, छा हू जेकॾहिं चाहिनि हा त हुननि खे कराची में एतिरी का दिलि लॻी हुजे हा त हू पहिरियों आबाद पिया थी सघनि। सिंधियुनि खे केरु मना कंदो सिंध में आबादकारी खां, पर हुननि खे पंहिंजूं ज़मीनूं वधीक अज़ीज़ आहिनि, हुननि खे पंहिंजा घर वधीक अज़ीज़ आहिनि, हुननि खे पंहिंजा इलाइक़ा वधीक अज़ीज़ आहिनि। पर हींअर हिकु मुसीबत जो वक़्तु आयो आहे, हिन मुसीबत जे वक़्त में असां हिन क़िस्म जूं बेहूदा ॻाल्हियूं कयूं त मां सम्झां थो मुनासिबु न आहे कंहिंजे लाइ बि। हे त मुस्तफ़ा कमाल आहे, चाहे केर बि हुजे। त हाणे असांखे इहो घुरिजे त सभु गॾिजी करे फ़िलहाल त जेके मुसीबत जा चढ़ियल माण्हू आहिनि उन्हनि खे रेस्क्यू करे रिलीफ ॾेई प्रॉपर उन्हनि जी ज़िंदगियुनि खे महफ़ूज़ कयूं। ऐं पोइ हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त जिते जिते प्रॉब्लम्स क्रिएट थिया आहिनि उनखे सही तरीक़े सां एड्रेस करे, उन्हनि जो पाणी जी निकाली सही करे, त जीअं असां वरी उन्हनि जी आबादकारी कराए सघूं। छो ॾिसो, सिर्फ़ु हाणे इहो माण्हुनि जो मसइलो कान्हे, हाणे फ्यूचर जेको आहे तव्हां जेकॾहिं सांगड़ में बि बोर्ड जो जेको आहे ख़दशो बरक़रार आहे, ख़तरो आहे। असां खां सांगड़ जो रिपोर्टर जेको आहे लाइन ते मौजूदु आहे, शाहिद ख़ासखेली साहब। अस्सलाम वालेकुम शाहिद साहब, आवाज़ अचे पियो तव्हांखे? असलम मेमन सांगड़ मां जी, आवाज़ अचे पियो तव्हांखे? अस्सलाम वालेकुम। आवाज़ अचे पियो जी। सांगड़ में नाज़रीन जीअं त शहर जेको आहे ॿुॾण वारो ख़तरो बरक़रार आहे, उन हवाले सां असीं कोशिशि कयूं पिया त पंहिंजे रिपोर्टर खां तफ़सील हासिलु कयूं त छा वाक़ई में हिन वक़्तु ताईं जेको LBOD सिम नालो सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि खां पोइ बदीन ज़िले अंदरि तबाही जेको आहे मचाइण लॻो आहे।
उन हवाले सां असीं तफ़सील वठणु चाहियूं पिया जेके कमज़ोर बंदनि ऐं पाणीअ जे दबाव सबबि सूरत हाल जेको आहे इंतिहाई ख़राबु थींदी वञे पई हिन वक़्त ताईं ऐं काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जेके पाणीअ हेठि अची विया आहिनि। मोरो जे भरिसां बि हिकु ॻोठु हुयो, 25,000 आबादी ते मुश्तमिल ॻोठु हुयो, पर उहो जेको आहे पाणीअ हेठि अची वियो ऐं ॿियो मुख़्तलिफ़ हंधनि तां पाणी जेको आहे पुलनि मथां बि ओवरटॉप थियणु लॻो आहे। असां सां रिपोर्टर लाइन ते मौजूदु आहे। अच्छा, असलम मेमन साहब आहिनि सांगड़ सां। अस्सलाम वालेकुम असलम साहब। वालेकुम सलाम। असलम साहब, सांगड़ जो ॿुधाइजो छा सूरत हाल आहे? छा सांगड़ शहर ॿुॾण जो अञा ताईं ख़तरो बरक़रार आहे? गुज़िरियल ॾींहुं जेको आहे DC साहब जो बयानु बार बार साम्हूं अचे पियो त हू जेको आहे सांगड़ खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदा या ओवरऑल हुकूमत जे पारां बि ऐं पहिरियों बि जेको आहे हुकूमत जे पारां इन शइ खे आफ़त ज़टियल करार ॾिनो वियो हुयो। सो सांगड़ में छा सूरत हाल आहे? हीअ जेको LBOD खे बि हयो वियो आहे घारो, इन सबबि जेको आहे काफ़ी ज़िला जेको आहे ख़तरे जी सूरत हाल में अची विया आहिनि। तफ़सीलात असां सां शेयर कजो प्लीज़। जी, सांगड़ ज़िलो जेको आहे उहो एग्रीकल्चर जे हवाले सां सॼे सिंध में रिच ज़िलो आहे ऐं उनजी जेकी सूरत हाल आहे त बरसाति उनखे मुकमिल तौर ते तबाह करे छॾियो हो ऐं हिन वक़्तु जेको सांगड़ शहर सां गॾु जेको नारा वैली सिमनालो गुज़िरे थो, उन सिमनाले खे गुज़िरियल ॾींहुं जेको 200 फुट घारो लॻो, उन घारे खां पोइ उन जो पाणी जेको आहे जॾहिं सांगड़ तरफ़ वधणु लॻो त इंतिज़ामिया जेको आहे सो उनखे नवाब शाह बाई रोड खां जेको आहे सो 5 किलोमीटरनि ते हिकिड़ो वॾो बंदि ॿधो आहे। उन बंद ते जेको आहे सो त घारो बंदि न थी सघियो आहे। घारे बंदि न थियण जे करे जेको आहे उन बंद ते पाणी जो दबाव जेको आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे। हाणे जॾहिं सांगड़ ज़िले जा या सांगड़ जे आसपास जा माण्हू ॿुधनि पिया त उन्हनि खे ख़बर आहे त जेको नवाब शाह रोड ते 11 पुली वटि जेको बंद ते हिन वक़्तु जेको आहे उहो डेम जी सूरत इख्तियार करे वियो आहे ऐं उन खां पोइ जेको 1 किलोमीटर या 1.5 किलोमीटर सांगड़ शहर जेको उन खां परे आहे ऐं उहो जेको सुल्तान कोट वारो जेको सिमनाले जो बंदि आहे जेको सांगड़ शहर सां बिल्कुलु गॾु हले थो, जंहिं 2011 में सांगड़ खे ॿोड़ियो हो, उन ते दबाव जेको आहे इंतिहाई शदीद थी वियो आहे। हिन वक़्तु जेकी माण्हू ताज़ो ताज़ो उतां थींदो पियो अचां त उते जेकी सूरत हाल हुई त उते इहा सूरत हाल हुई त उन सिमनाले जे बंदनि ते सिर्फ़ु 4 इंचनि जो फ़र्क़ु आहे ऐं उन ते जेको आहे अञा ताईं कंहिं क़िस्म जो को कमु न कयो वियो आहे। यानी बंद ते पाणीअ जो दबाव बरक़रार आहे, वधी वियो आहे, वधी वियो आहे। ओके, अच्छा, सही आहे, वधी वियो आहे। इंतिज़ामिया अवांखे कीअं नज़र अचे पई? चुस्त नज़र अचे पई? बयान त इलाही असांखे साम्हूं नज़र अचनि पिया त हू बचाईंदा सांगड़ खे। इंतिज़ामिया बंदि त जाम ॾिना, पर इंतिज़ामिया जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे 11 पुली खां वठी सांगड़ ताईं सिमनाले जे बंद जी, उहा इंतिहाई ख़तरनाक आहे। उनते तमामु वधीक ख़दशा आहिनि ऐं वॾी जेकी ख़तरनाक सूरत हाल आहे त इहो जेको सॼो पाणी निकिरणो आहे जंहिं जॻह तां, उहो आहे सांगड़ शहर जो बानवाह। उन बानवाह ते तव्हां मूं फुटेज बि सवेल मोकिलिया हुआ त उहे तव्हां ॾिसी वठंदा त माण्हू उन सिमनाले में घुमनि पिया। मुकमिल तौर ते बंदि लॻो पियो आहे, ब्लॉक लॻो पियो आहे, उन में गाह फुटी वियो आहे। जॾहिं उतां हुनजी खाटी न आहे थी त पोइ उहो पाणी वेंदो किथां ऐं उहो वधीक जेको आहे ख़तरनाक सूरत हाल इख्तियार कंदो पियो वञे। इंतिज़ामिया जेको आहे त बानवाह में 3 ट्रैक्टर ऐं 4 ट्रैक्टर लॻाया आहिनि जेको उहो उन सिमवाह जो पाणी जेको आहे उहो कट करे ऐं बानवाह में विधो पियो वञे, पर उन सां को घणो फ़र्क़ु न पवंदो जेसि ताईं हिन सिमनाले जी खाटी न थींदी। शायदि असल में उन्हनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ बि इंक्वायरी थियणु घुरिजे त उन्हनि जा लाज़मी आहे त 2011 खां पोइ फंड आया हूंदा, उहे खाटी जा फंड केॾां विया, खाटी छो न थी, उनजो केरु ज़िम्मेवार आहे। ऐं हिते मूंखे हिकिड़े वकील ॿुधायो त असीं जेको आहे सेक्रेटरी। ठीकु आहे, महिरबानी असलम साहब, तव्हां असांखे आगाह कयो त जेको आहे सांगड़ में जमाली साहब जेको सांगड़ शहर जेको आहे ॿुॾण वारो जेको ख़तरो आहे उहो बरक़रार न, पर हाणे वधी वियो आहे। ॿियो उन्हनि ॿुधायो त इंतिज़ामिया पारां 4 ट्रैक्टर्स जेके आहिनि उहे लाथा विया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं सांगड़ बि आहे ऐं उन खां अलावा जमाली साहब मीरपुर ख़ासि ज़िलनि खां पोइ बदीन ज़िले अंदरि बि तबाही जे हवाले सां खोड़ ख़बरूं साम्हूं अचनि पियूं। जेके कमज़ोर बंदा आहिनि उहे पाणीअ जी जेकी दबाव पवे पियो, सो उन सबबि जेको आहे खोड़ ॻोठ ऐं खोड़ जेके ज़िला आहिनि उहे ख़तरे जे हवाले सां ख़तरो अञा ताईं बरक़रार आहे। ॾिसो, पाणी जेको आहे उहो ज़ाहिर आहे पंहिंजो मसलो जेको आहे पाणी निकाल जो आहे ऐं मां जीअं पहिरियों बि चयो त कुदरती गुज़रगाहूं जेके हुयूं जी, आबी कुदरती गुज़रगाहुनि खे न बंदि कयो वञे हा त शायदि इन क़िस्म जी तबाही सैलाब जी या बारिशनि जे करे शायदि न थिए हा। इन करे इहे जेके कच्चे जा इलाइक़ा हुआ उन्हनि जो हिकिड़ो निकाली जो पूरो कुदरती हिकिड़ो निज़ाम हुयो, जंहिंखे असां कुदरती निज़ाम में पंहिंजी
फ़नकारी जे करे, पंहिंजी इंट्रस्ट जे करे, पंहिंजे ज़ाती फ़ाइदनि जे करे असां उन खे नुक़सानु पहुचायो आहे। हाणे इहो मथां खां जॾहिं असां अचूं राजनपुर खां पोइ जो जेकॾहिं इलाइक़ा शुरू था थियनि त उनखां पोइ जेके बि रस्ते में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव सभु कचे जे इलाइक़नि में तव्हांखे आबादकारी नज़र ईंदी, ज़रात नज़र ईंदी, जेको न करणु घुरिजे आहे। ऐं पहिरें ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त बंदनि ते गाॾी हलण जी बि इजाज़त कान हूंदी हुई, यानी जेके बंदनि जे मथां जेके वण लॻा हूंदा, ॾिसो कुदरत जो ज़ाहिर आहे इहो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम आहे त जॾहिं उहो पाणी स्पीड सां ईंदो आहे त हिकिड़ो कुदरती निज़ाम जे करे उन वणनि खे जेको असां ॿुधल आहे, जेकी असांखे हिस्ट्रियुनि मां ख़बर थी पए त करंट जेको पाणी में हूंदो आहे उहो तमामु घणो हूंदो आहे ऐं उन करंट खे उहे जेके वण बंदनि ते लॻल हूंदा उहो उनखे रोकण में काफ़ी हद ताईं पंहिंजो किरदारु अदा कंदा हुआ। हाणे असां पंहिंजो उहो सॼो निज़ाम ख़तमु करे छॾियो आहे। मुसीबत इहा थी वई आहे त तव्हां कहिड़नि बि वाहन ते बंदनि ते हलिया वञो त तव्हांखे उहे पुराणा जेके वण उहे नज़र ई न ईंदा। यानी हिकिड़ी जेकी इहा वरी माफ़िया आहे जंहिंखे टिम्बर माफ़िया चइबो आहे, उन्हनि उहे वण कटे कटे बि जेको आहे उहे सेल करे छॾिया। त हाणे असांजे जेको बहितरीनु हिकिड़ो निज़ाम हूंदो हुयो, मूंखे यादि आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जॾहिं सिंध जो चीफ मिनिस्टर हुयो त उनखे बि हिकिड़े बेलदार रोके छॾियो त गाॾी जेको आहे बंदि त न वेंदी, छो जो पाबंदी हूंदी। त उन वक़्त में हिकिड़ो स्ट्रिक्टनेस जो सिस्टम हो त सिंध जे वॾे वज़ीर खे ई रोकियो वियो। हाणे तव्हां हिते बंदनि ते त हर वक़्तु तव्हांखे गाॾियूं हलंदे नज़र ईंदियूं। त ॾिसो असां पाण पंहिंजा दुश्मन आहियूं। असल में असां पाण पंहिंजी शयुनि खे ख़राबु कयो आहे, पंहिंजे निज़ाम खे ख़राबु कयो आहे। जेके बि इदारा असांजा मज़बूत हूंदा हुया उन्हनि खे असां सियासी बणाए छॾियोसीं। हाणे जॾहिं तव्हां पंहिंजे तमामु इदारनि खे पंहिंजे हथ सां कमज़ोर कंदा, गुड गवर्नेंस जो को सिस्टम मुनासिबु अंदाज़ में न हूंदो त ज़ाहिर आहे त पोइ इन क़िस्म जा जॾहिं जेके हाणे हीअ कुदरती आफ़त करार ॾेई रहिया आहिनि, इन करे आउं चवंदो त मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय में इहा कुदरती आफ़त न आहे जेके असां इहो चयूं। असांजी पंहिंजी कोताहियुनि खे असां कुदरती आफ़त जो नालो ॾियूं त मुनासिबु न आहे। ॾिसो इहो बारिशूं भला हींअर खां थियूं या इहो बारिशूं जेकॾहिं न हुजनि त पोइ तव्हां नमाज़ इस्तक़सा छो पढ़ंदा हुया? भई तव्हां पढ़ंदा ई न करे हा त अलाह साईं बारिश ॾे त असांजूं ज़मीनूं बि आबाद थियनि, ज़मीन जे हेठि जर जो पाणी ख़तमु थो थिए। हाणे थोरी वधीक अची वई आहे, थोड़ी वधीक अची वई आहे त तव्हां हुनखे आफ़त करार न ॾियो न। त वधीक जे लाइ तव्हां पंहिंजा इंतिज़ाम ठीकु कयो न, पंहिंजो निज़ाम ठीकु कयो न। जिते कोताहियूं आहिनि, कमियूं आहिनि, जीअं हाणे 2010 में जेकॾहिं हिकिड़ो सैलाब आयो हुयो ऐं वॾो हुन सां तबाही थी हुई त तव्हां उन खां सबक़ु हासिलु कंदे निज़ाम खे बहितर कयो आहे न। त हाणे इहो त जेको बि उन ज़माने में आयो, को 10 लाख क्यूसिक पियो चए त को 11 लाख क्यूसिक पियो चए त को 12 लाख क्यूसिक पियो चए, बहरहाल जेतिरो बि आयो त हाणे तव्हां वटि इहो वॾो तजुर्बो मौजूदु हुयो त जेकॾहिं एतिरो पाणी अची वञे त उनखे कीअं निमटिजे। हाणे जेको बि उनजो डैमेज थियो, किथां किथां डैमेज थियो, तव्हां वटि हिकिड़ो डेटा मरतब थी चुको हुयो। उनखां पोइ तव्हां उन डेटा जी रोशनी में छा कयो, कहिड़ा उपाउ वरिता, कहिड़ी फैसिलिटेट कयूं। हाणे हींअर त चलो 5-6 लख जीअं हाणे तव्हां डेटा ॿुधायो आहे त इहो त उनजे मुक़ाबले में अधु जेको आहे डेटा आहे न। हाणे थियो त मुख़्तलिफ़ ज़ाहिर ज़िलनि में मींहं जेके आहिनि उहे वधीक पिया आहिनि न। त हाणे जेकॾहिं तव्हांजो ड्रेनेज जो सिस्टम सही हुजे हा त पोइ ज़ाहिर निकल थी वञे हा न। हाणे ॾिसो असां पंहिंजी कोताहियुनि खे, कमियुनि खे असां चऊं त हाणे हीअं थी वियो, हूअं थी वियो। बहरहाल ठीकु आहे, जेको बि थी वियो असां इहो बि चऊं था त हाणे जेको थियणो उहो थी चुको आहे। हाणे प्रायोरिटी आहे त आवाम खे पहिरियों रेस्क्यू कजे, उनखे रिलीफ ॾिजे। उन खां पोइ ख़ुदा जे वास्ते को मास्टर प्लान ठाहियो, ॻोठनि जो अलॻि मास्टर प्लान हुजे, शहरी इलाइक़नि जो अलॻि मास्टर प्लान हुजे, इन क़िस्म जूं शयूं अचनि त उनजो ड्रेनेज सिस्टम कीअं हुजे। माण्हुनि खे ॾिसो हाणे ज़ाहिर इहो असांजी जेके असां ॻाल्हि पिया कयूं त सिंधी जेके उतां नथा अचनि शहर में त बहरहाल घटि या वधीक बुनियादी फैसिलिटी त आहिनि। हिते वॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि, सुठो हिकिड़ो तालीम जो निज़ाम आहे, चाहे उहो प्राइवेट कैपेसिटी में आहे पर आहे। भई तव्हां इहे शयूं ॿारहड़ियुनि में बि जेकॾहिं ॾियो त पोइ माण्हू छाजे लाइ लॾ पलाइण जो प्लान कंदा? ज़ाहिर आहे इहे शयूं न आहिनि त हर माण्हू पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे फ्यूचर लाइ सोचे करे शहरनि जो रुख कंदो आहे न। हाणे असां उन्हनि जी ॻाल्हि नथा कयूं त जेके हिते अॼु ताईं अफ़गानी इलीगल वेठा आहिनि, लखनि जी तादाद में 20-30 लख खां वधीक वेठा आहिनि, बंगाली वेठा आहिनि 20-30 लख खां वधीक। हिन शहर जो जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर त तमामु बेस्ट हुयो न, जेकॾहिं उहो तबाह थियो आहे त उहो त इलीगल आबादकारी जे करे थियो आहे न। हाणे असां जेकी ॻाल्हि पिया कयूं त असां वरी बि कंहिंखे कान था चऊं न, छो जो असां न लिसानियत ते त बिल्कुलु बि यकीन कान रखंदा आहियूं। हीउ जेको मौक़ो हूंदो आहे कहिड़ो बि ॾुतड़ियल हुजे, तव्हां ॾिसो ज़िलज़िलो आयो कश्मीर में त सॼे पाकिस्तान खां वधीक जेकॾहिं हेल्पिंग हैंड को हुयो त हीउ कराची ऐं सिंध जो अवामी हुयो न। त
त असां त हमेशह माण्हुनि जी मदद कंदे पाण ते फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं त असां हर ॾुतिरियल सां गॾु बीठा हूंदा आहियूं ऐं जेतिरो बि थी सघंदो आहे जेको बि हाल हूंदो आहे उहो असां उनजी मदद कंदा आहियूं। जॾहिं ट्रेनूं उतां भरिजी पई अचनि त इहे ॻोठनि मां जॾहिं गुज़रनि पियूं त हर माण्हू त पंजाब वारा त इहो पिया चवनि न त पाकिस्तान आगे, अहिड़े तरीक़े सां ॿिया बि इहो पिया चवनि। पर जॾहिं हिते दाख़िल थिया त हिते माण्हुनि पंहिंजे घरनि जा दरवाज़ा खोले छॾिया, हिते माण्हुनि उन्हनि जे लाइ खाध पीत जूं शयूं ठाहे उन्हनि खे ॾिनियूं। हाणे मसइलो इहो आहे त इन क़िस्म जी केर बि मुसीबत में हुजे कंहिंजे बारे में बि न चवणु घुरिजे। हाणे असांखे ओतिरो ई ॾुख जेतिरो सिंध जो आहे एतिरो ई बलूचिस्तान जो आहे, असांखे एतिरो ई ॾुख जेको आहे केपी जो आहे। तव्हांखे उन खां अॻु में बि तव्हां वटि इलाही सारो टाइम हो, तव्हां उन बि ॻाल्हि करे सघो पिया, पर हीअ सिचुएशन जेको आहे या मौक़ो मुनासिबु न हुयो। हिन वक़्तु तव्हांखे जेको आहे पंहिंजा दरवाज़ा खोलण जी ॻाल्हि करणु खपे। इनफैक्ट उन्हनि खे इहो तव्हां पैगाम ॾियो आहे त तव्हां जेको आहे अचो, तव्हांजे लाइ फलाणियूं जॻहियूं जेके आहिनि पयूं आहिनि, तव्हां उते अची करे रही सघो था, कैम्प सड़ी सघो था। अच्छा जमाली साहब, ॿियो बिस्प जे ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे 24 खां 25 हज़ार रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे ॿोॾि मुतासिरनि खे फ़ौरी तौर ते, इहे मिलंदा पैसा? त इहे त मिलणु शुरू थी विया आहिनि, छो जो इन जे हवाले सां ख़ैर कंप्लेन कान आई आहे। जी, पर काफ़ी माण्हू चवनि था त अञा ताईं होल्ड ते रखियो आहे, न ये कंहिं इलाइक़े में थी सघे थो त बैंकिंग जो छो जो ज़ाहिर नेटवर्क वेठल हूंदा उन इलाइक़नि में, इहो नथो चई सघां जो काफ़ी इलाइक़नि में ॿुधायूं बिजली कान्हे, काफ़ी इलाइक़नि में ज़ाहिर नेटवर्क इन क़िस्म जो बि मुतासिर थियो आहे, इन में को अभाम कान्हे। अच्छा, इन में बिल्कुलु जेको बल्कि उहो जेको 2-3 हज़ार रुपया एक्स्ट्रा माण्हुनि खां वठी ऐं हिकिड़ो सिलसिलो हलियो, उन ते बि CM चई छॾियो त जेकॾहिं इन्हनि जी शिकायत आई त उन्हनि खे जेलनि में विझंदासीं, FIR कराईंदासीं। त ॾिसो असां हाणे उते जेके वरी कंदा ॿहिराणियुनि में उहे त भला असांजा पंहिंजा हूंदा न। हाणे हर जॻह जी हिकिड़ी नई माफ़ी आहे, जंहिंने मच्छरदानी जा रेट वधाए छॾनि, प्लास्टिक जा रेट वधाए छॾनि, पेंटिंग जा रेट वधाए छॾनि, खाइण पीअण जी शयुनि जा रेट। भई हिन मौक़े ते त तव्हां फ्री ऑफ कॉस्ट कंदा आहियो, सर्विस ॾींदा आहियो, त असांजा सॼी ज़िंदगी त तव्हां उन्हनि ग़रीबनि खां लुटियो फिरियो आहे महांगाई करे करे। किन्नी सब्जी में पई आहे उहा बि डबल रेट्स ते जेको आहे खपे पई। जमाली साहब हिते ॿी ऐं इंपॉर्टेंट ॻाल्हि, इन्हनि शयुनि जे करे जेकॾहिं अज़ाब अचे त उहो नथो चई सघां, छो जो अल्लाह ताला मुख़्तलिफ़ जॻहनि ते इहो फरमायो आहे त जेकॾहिं अवाम में इन क़िस्म जी किथे नाइंसाफ़ी थींदी ऐं नाप तोल जो त ज़िक्र आहे, हिते त चवंदो न बेस। जमाली साहब हिकु अहम ॻाल्हि मूंखे करणी हुई, सॉरी मां तव्हांखे कटियां पई, मूंखे जेको आहे विसरी वई प्रोग्राम जे हुन में करणु, छो त ख़बरूं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे एतिरियूं आहिनि। हिकु त चलो बिस्प जा पैसा अची विया आहिनि, ठीकु आहे, शुरू थी विया आहिनि, ख़बरूं अचनि पियूं। अच्छा, ॿी हिकु शइ थी आहे त सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि मां कटौती वारी हिकु ॻाल्हि थी आहे, त जेके 17 एहतजाज अॼु बि जेको आहे सरकारी मुलाज़िमनि कयो आहे। पर जमाली साहब, छा इहो दुरुस्त फ़ैसिलो हुयो? सरकारी मुलाज़िम बि त ॿोॾि मुतासिर आहिनि, तव्हां उन्हनि खां कीअं इहो कटौती जो फ़ैसिलो करे वरितो? ऐं काफ़ी जेको आहे सख़्तु रिएक्शन आयो आहे सरकारी मुलाज़िमनि जे पारां, कंहिंजा लोन्स वरितल आहिनि, कंहिंखे पंहिंजे घर ॿारनि जूं शादियूं कराइणियूं आहिनि, पढ़ाई जे लाइ उन्हनि खे फ़ीस वग़ैरह ॾियणी आहे, त इहो कहिड़ो फ़ैसिलो हुयो? चलो ठीकु आहे, असांखे कैबिनेट जे मेंबर्स जी तव्हां कटियो था, जेके स्पेशल असिस्टेंट्स आहिनि उन्हनि जी सम्झ में अचे पई, पर ही आम माण्हू, सरकारी मुलाज़िम बि आम माण्हू ई आहे, चौकीदार खां वठी करे हिननि जेको आहे 17 ग्रेड ताईं पघारूं कढण जो फ़ैसिलो इहो छा हुयो? काफ़ी तकलीफ़ पहुती आहे इन हवाले सां आवाम खे। इतला हुई त शायदि हाई कोर्ट इन क़िस्म जो फ़ैसिले ते अमल दरामद खां रोके छॾियो हुयो, पर उहा ख़बर अञा हिते उन क़िस्म जी आई कोन्हे। शायदि मूं WhatsApp ते हिकिड़ो कोई हाई कोर्ट जो ऑर्डर बि ॾिनो त चीफ जस्टिस गुज़री हुई, पर अॻियां असां हिन ते चई नथा सघूं त वाक़ई ईअं थियो आहे। करणु घुरिजे। ॾिसो सरकारी मुलाज़िम बि ज़ाहिरा विचोले तबके जो माण्हू आहे, 5 ॾींहनि जी पघार, 10 ॾींहनि तबके जो माण्हू त उहो ई परेशान आहे महांगाई, सैलरी मां ऑलरेडी बचत न पई थिए। विचोले तबके जो माण्हू उहो ई परेशान आहे बिजली जे बिलनि खां, स्कूलनि जी फीसनि खां, ट्रांसपोर्ट जे निज़ाम खां, पेट्रोल जी महांगाई खां, गैस जी महांगाई खां। ऑलरेडी इहो तबिको वीचारो उहो ई पिसजी वियो आहे। ऐं वधीक वरी तव्हां बटन विझो, ॾिसो इहो हुकूमत जो कमु आहे, जेके वज़ीर आहिनि उहे 1 महीनो छो 1 साल जी पघार ॾिजनि न, हीअ जेके MPs आहिनि उहे 1 महीनो छो 1 साल जो, ग़रीब त न। काफ़ी MPs MLAs त पंहिंजी सैलरीज़ खणंदा बि कोन्हनि जमाली साहब, पंहिंजी ज़बानी ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि जा जेके सिर्फ़ु पघार त न, जेके एडवांटेज आहिनि थोरी महिरबानी करनि, ऐं एडवांटेज ई छो, भई इलेक्शन कैंपेन ते 2-2 करोड़ ख़र्च कनि था न। 2-3 गाॾियूं जेके आहिनि, बीच में हिकिड़ी गाॾी सेल मौक़े ते जेकॾहिं हर MPA MNA जेको बि आहे, जेकॾहिं 2-3 करोड़ रुपया पंहिंजे खीसे मां बि जेकॾहिं ॾेई छॾे हिकिड़ी इलेक्शन कैंपेन इन खे सम्झी करे बि, त काफ़ी माण्हुनि खे मदद थी सघे थी न। ऐं अगेन आवाम में कोऑपरेट करे पियो जमाली साहब, डोनेशन कैंपेन्स जेके आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि, हल्कनि मां खटनि था न, जेकॾहिं उहो आवाम हूंदो त उहो खटंदा बि न इलेक्शन न। बिल्कुलु आवाम जे करे त हुआ आहिनि, चौधराहट हूंदी न, वरी उहे MPA थींदा न, वरी MNA थींदा न, वरी वज़ीर थींदा न, वरी हुकूमतनि में शामिल थींदा न, वरी सेनेटर थींदा न। त हीअ त मौक़ो आहे न, त पंहिंजे हल्के जा जेके बि मुंतख़िब नुमाइंदा आहिनि उन्हनि खे घुरिजे त उहो हिन खे बि हिकिड़ी इलेक्शन कैंपेन सम्झे, जीअं इलेक्शननि में 2-2 करोड़ ख़र्च कंदा आहिनि,
अहिड़े तरीक़े सां पंहिंजे खीसे मां बि त 2-2 करोड़ ख़र्च कनि उन खां अलावा इमदाद अचे पई जमाली साहब ॿाहिरनि मुल्कनि मां तव्हां एडवांटेजेस हासिल कंदा आहियो इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहियो दुरुस्त हिन मौक़े ते जेकॾहिं पंहिंजे खीसनि मां का कुर्बानी ॾेई छॾींदा त को फ़र्क़ु फ़र्क़ु बिल्कुलु बि न पवंदो। जमाली साहब प्रोग्राम जेको आहे ख़तमु जो टाइम ख़तमु थी चुको आहे। नाज़रीन बहरहाल हुकूमत जूं कोशिशूं जारी आहिनि, असीं बिल्कुलु इन ॻाल्हि खां इनकार न कंदासीं, पर अगेन वीडियोज़ जेके सर्कुलेटिंग वीडियोज़ आहिनि ऐं ख़बरुनि जे मुताबिक़ किथे किथे गोभियूं जेकी आहिनि ज़रूरु लॻी रहियूं आहिनि। सो इन ई हवाले सां हुकूमत इंतिज़ामिया खे खपे त नज़र जेको आहे रखे ऐं गोभियूं न हणे, अवाम ताईं हिन वक़्तु जेका परेशानीअ जे आलम में आहे उन्हनि जी भरपूर मदद करे जेतिरो उन्हनि खां थी सघे पियो, छो त ऑलरेडी असांखे काफ़ी शयूं जेके आहिनि नज़र अचनि पियूं, जीअं त हुकूमत इमदादी सरगर्मियुनि में बि मसरूफ़ आहे त उहे इमदाद माण्हुनि ताईं मेक श्योर कनि त उहा पहुचे। सो प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं, पंहिंजो फीडबैक ॾियणु विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।